أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون أولئك عليهم صلوات من ربهم ورحمة وأولئك هم المهتدون صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जी महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मोमिननि सां मुख़ातब थींदे हिकु ॻाल्हि जे तरफ़ तवज्जो छिकरायो हो त तव्हांजी ज़िंदगी आज़माइशुनि इम्तिहाननि मां गुज़रंदी, पोइ ज़रा सब्र सां गुज़ारिजो, इस्तिक़ामत कजो ऐं उन मुश्किल वक़्त में निमाज़ जे ज़रिए ऐं सहब ऐं बुर्दबारी जे ज़रिए मूंखां मदद हासिलु कजो। पोइ इन इहा उनवान सां अल्लाह तबारक व तआला गुज़िरियल आयत में आज़माइश ऐं इम्तिहाननि मां सभ खां वॾी जेका आज़माइश हूंदी आहे मौत इंसान जो, ऐं उहो बि दुनियावी गर्ज़, दुनियावी लालच, दुनियावी पसंदि खां हटी करे अल्लाह जे रज़ा लाइ हुजे, वरी उहो बि मैदान जिहाद में हुजे, दुश्मन खे ॼाणे सुञाणे उनजे ताक़त उनजी क़ुवत खे चङी तरह मालूम करे पोइ उन जे मुक़ाबले में बीही करे अल्लाह जे रज़ा जे लाइ जान जो नज़रानो पेश कजे, इहो वॾो मुजाहिदो आहे, इहा वॾी क़ुर्बानी आहे। सभ खां पहिरियां अल्लाह तबारक व तआला उन ई आज़माइश जो बयानु फरमायो, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला फरमायो त अहिड़े क़िस्म जो माण्हू जेको अल्लाह जे रज़ा जे लाइ पंहिंजे जान जो नज़रानो पेश करे मरी पवे, पोइ तव्हां उनखे मुअल न चवंदा कयो, असां सेखारियूं था तव्हांखे, तव्हां उनखे शहीद चवंदा कयो। शहीद तव्हांजे नज़र में आम माण्हुनि वांगुरु मुअल हूंदा आहिनि, पर असां ॿियो नालो हुननि जो सेखारियोसीं त इहे ज़िंदा आहिनि। ॿी जॻह ते अल्लाह से फरमायो त उनखे रिस्क बि ॾींदा आहियूं, वरी हिते फरमायूं त इहा ज़िंदगी अहिड़ी आहे जंहिंखे तव्हां सम्झी नथा सघो। त पोइ हाणे अॼोकिन आयतुनि में इन इहा निस्बत खे बरक़रार रखंदे अल्लाह से फरमायो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ़ि वल जू, असां तव्हांखे मुख़्तलिफ़ शयुनि सां आज़माईंदासीं। कॾहिं तव्हांखे ख़ौफ़ तव्हांजे मथां तारी कंदासीं, ख़ौफ़ हूंदो, डपु हूंदो, भउ हूंदो, छाजो? कॾहिं तव्हांजो दुश्मन तव्हां खां ताक़तवर हूंदो, उनजे आॾो मारिजी वञण जो ख़ौफ़ हूंदो। कॾहिं तव्हांजो दुश्मन ताक़त में ॾाढो न हूंदो, वात जे ॻाल्हाइण में घणो आहे, तव्हांजी बेइज़ती करे वेंदो, पंहिंजे इज़त जे विञाइजण जो ख़ौफ़ हूंदो। कॾहिं वरी इंसान जे घर जे चौदीवारीअ तक़दुस जे पामाल थियण जो ख़ौफ़ ऐं ख़तरो हूंदो। इहे सभु ॻाल्हियूं अहिड़े ख़ौफ़ सां मुंसलिक थियनि थियूं जेके इंसान खे जिस्म ते को ज़ख़्म न ॾींदियूं आहिनि, पर दिलि ते हिकु घाव, दिलि ते हिकु दर्द, हिकु फ़िक्र, हिकु सूर ॾेई वेंदियूं आहिनि। तॾहिं त इंसान खे दिलि ते जेको सूर ऐं दर्द दिली पहुचंदो आहे, उन दिली सूर ऐं दर्द जो अंदाज़ो हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पंहिंजे लफ़्ज़नि में पेश कंदा हुआ, फरमाईंदा हुआ त जराहातुल लिसान जराहातुस सिनान लहल क़ियाम वला यल्ताम मा जरहल लिसान। फरमाईंदा हुआ त तीरनि ऐं तलवारुनि जा ज़ख़्म छुटी वेंदा आहिनि, पर ज़बान सां दिलि ते जेके बुछड़नि ऐं बुरनि लफ़्ज़नि जे ॿुधण खां पोइ दिलि ते जेके घाव ऐं सूर ऐं ज़ख़्म पहुचंदा आहिनि, इहे कॾहिं कोन छुटंदा।
तंहिंजे करे ज़बान खे बि सोचे सम्झी करे ॻाल्हाइजे। अहिड़ो गुफ़्तो अहिड़ी ॻाल्हि पाण बि न कजे जो कंहिं ॿिए खे मजबूरनि ते को लफ़्ज़ ॻाल्हाइणो पवे, पोइ वरी मूंखे ॿुधणो पए, ॿुधंदुमि त पोइ साहिब कोन्हे का। एतिरो सोचे सम्झी अलाह ताला फरमायो इन्हनि मजमूई समूरनि ॻाल्हियुनि खे बयानु कंदे त कॾहिं तव्हांखे असां आज़माईंदासीं ख़ौफ़ सां। जॾहिं तव्हांजे मथां ख़ौफ़ हूंदो पोइ असां ॾिसंदासीं त ख़ौफ़ वक़्तु तव्हां असांखे पुकारियो था या पंहिंजी जान जिस्म ते भाड़ियो था, जीअं ताक़त हूंदव त, या पंहिंजी कुवत गोयाईअ ते, जीअं वकील चवंदो आहे त भले अॻियां केरु बि हुजे अहिड़ो फासाईंदोमांसि जो सियाणो खां विटंगो थी करे फासंदो, जहिड़ो शींहं कोड़कीअ में मच्छी ॼार में ईअं फासाईंदोमांसि। हुनखे पंहिंजे कुवत गोयाईअ ॻाल्हाइण वारी ताक़त ते नाज़ हूंदो आहे। कॾहिं वरी को कलम सां लिखण वारो माण्हू पंहिंजे मुखालिफ़ खे इहो तासुर ॾियारींदो आहे, जेको वणई कर, मां जॾहिं लिखण ते आयुमि न तुंहिंजी हिकु ॻाल्हि बि न छॾींदुसि। उहो ईअं ॾियारींदो आहे त कॾहिं वरी शाइर बि दुनिया जे माण्हुनि खे मुतासिर करण लाइ चवंदो आहे तोखे जीअं वणे तीअं कर, जॾहिं मां शेर चयुमि तुंहिंजा सभु एब उखाड़ींदुसि। इहे सभु शयूं इंसान खे अलाह तबारक व ताला ताक़त ऐं कुवत तौर ते ॾिनियूं आहिनि, पर इहे सभु शयूं जॾहिं फ़रीक़ मुखालिफ़ मां लभंदियूं आहिनि तॾहिं इंसान खे ख़ौफ़ थींदो आहे। अलाह सां फरमायो मां तव्हांखे इन ख़ौफ़ सां बि आज़माईंदुसि। वल जू ॿिए नंबर में फरमाई बुख जे ज़रिए बि आज़माईंदुसि, तव्हांखे बुख ॾींदुसि। पोइ उहा बुख कॾहिं हीअं थींदी आहे त इंसान वटि सचपच रिस्क रोज़ी तंग थी वेंदी आहे, मईशत तंग थी वेंदी आहे, खाधो खुराक वक़्त ते न मिलंदो आहे, मुनासिब खुराक न हुजण जे करे इंसानु कमज़ोर डुबरो कमज़ोर 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 वञी करे बिस्तरे ते पवंदो आहे, कॾहिं बाज़ औक़ात मरी बि पवंदो आहे। त पोइ अलाह ताला इन्हनि ॻाल्हियुनि जे ज़रिए ॼण त इंसान खे सेखारे पियो त बुख जे ज़रिए बि आज़माईंदासीं तव्हांखे, पोइ ॾिसूं त तव्हां उन वक़्तु रोज़ी ऐं पेट जी बुख खे ख़तमु करण जे लाइ खाधो खुराक असां खां था घुरो या दुनिया जे दरनि ते जेका था खाओ। वनक़सिम मिनल अमवाल, टे नंबर ते फरमाई त तव्हांजे माल में नुक़सानु ॾींदासीं तव्हांखे। कॾहिं तव्हां फ़सुल पोखींदव पर ओतिरो न लभंदो, ओतिरो तव्हांखे मिलंदो न। कॾहिं वरी तव्हां धंधो ऐं कारोबार कंदव, माल मिल्कियत हासिलु कंदव त इन मां असांखे नफ़ो मिलंदो पर नुक़सानु थी पवंदो। कॾहिं कुझु शयूं तव्हां हासिलु करण जी कोशिशि कंदव, ज़ोर लॻाईंदव पर हासिलु न थी सघंदियूं, तव्हांजो ज़ोर लॻाइल जेको हूंदो उहो बेकार थी वेंदो, माल ज़ाया थी वेंदो। कॾहिं चोरी बि थी वेंदो, कॾहिं फ़सुल सड़ी बि वेंदा, त कॾहिं वरितल माल हड़प बि थी वेंदो, कॾहिं को गासिब गसब करे वेंदो, त कॾहिं हुनजो वक़्तु पूरो थी वेंदो, जंहिंखे असां चवंदा आहियूं डेट ख़तमु थी वई, एक्सपायर थी वियो, कॾहिं इहे शयूं विञाइजी बि वेंदियूं। अलाह जे फरमाए थो मक़सदु त माल खे ज़ाया कंदासीं, उन महिल बि तव्हांखे आज़माईंदासीं, ॾिसूं तव्हां इन माल ते था भाड़ियो या असांजे ज़ात ते था भाड़ियो, असां खां था घुरो, असांजे तरफ़ खां था सभु कुझु सम्झो, या दुनियावी असबाब था हुननि जे मथां फिट कंदा वञो त हिन जे करे हिन जे करे। जीअं अमूमन असां चवंदा आहियूं त हिन दफ़े कणिक सभिनी जी मुअल लथी आहे, छो मौसम ख़राबु थी वई न, कॾहिं चवंदा आहियूं इहे हवा लॻी, थधि गर्मी गॾु थी वई तॾहिं। हालांकि अलाह ताला हिननि अल्फाज़नि जे ज़रिए ॼण त असांखे सेखारे थो, ईअं छो कोन चवंदा आहियो त अलाह ताला असांजो लिखियो नसीबु अहिड़ो हो, ईअं छो कोन चवंदा आहियो। अलाह जी फरमाए थो तव्हांखे आज़माईंदुसि माल जे नुक़सान ॼण सां बि। वल अनफुस, जान जो नुक़सानु, कॾहिं तव्हांजे विच मां को क़ीमती माण्हू मरी पवंदो, कॾहिं औलाद जो हिकिड़ो सहारो अबो उहो वियो, कॾहिं अबे अम्मा जे आॾो औलाद में हिकिड़ो क़ीमती माण्हू उहो वियो, कॾहिं क़ीमती त कोन हो पर सभिनी जे दिलि ते हो प्यारो माण्हू हो। घर जो को भाती थींदो आहे, को ॿारु थींदो आहे औलाद में, सभिनी खां वधीक मिठो हूंदो आहे, हालांकि निकमो बि हूंदो आहे। कॾहिं वरी ईअं हूंदो आहे अबे अम्मा मां को वीचारो पीउ साजड़ो थींदो आहे, हुनजा औलाद हुनजे घर वारा वॾा क़ीमती हूंदा आहिनि, महिनती हूंदा आहिनि, पर वॾड़ो सादो हूंदो आहे। सादे हुजण जे बावजूद बि सभिनी खे मिठो हूंदो, थोरे कमु न कंदो आहे, चरड़ियो बि हुजे न, सादो हुजे त बि मिठो हूंदो आहे। अलाह जी फरमाए थो इहे जानियूं तव्हांजे विच मां खुटाए करे मौत ॾेई करे बि तव्हांखे आज़माईंदुसि। ॾिसां मूं ॾांहुं भायो या ॿियो को सबबु था वठो। वसमरात, ऐं तव्हांजा मेवा। हाणे अमवाल माल, हिते फरमाई समरात मेवा, माल ऐं मेवा ज़ाहिरी तौर ते ॼण त ईअं थो सम्झ में अचे त ॼण त हिकु जहिड़ियूं शयूं आहिनि। माल हर उन शइ खे चइबो आहे जेका शइ क़ीमती हुजे, क़ीमत सां ॾिजे वठिजे। समरात हर उन शइ खे चइबो आहे जेका फल तौर ते मिले, फल ज़ाल मुड़ुस आहिनि न, उनजो समरो औलाद आहे।
धंधो आहे असांजो कारोबार, उनजो समरो असांजे ज़िंदगीअ जो सुकून आहे। जंहिं शइ जी बि ज़रूरत पवे असां उन धंधे जे आमदनी मां उहा शइ हासिलु कयूं, इहो असांजो समरो आहे। असांजे बुत ते कपिड़ा सुठा धोतल साफ़ सुथरा असांजी आमदनीअ जो समरो आहे। अलाह तबारक व तआला फरमायो समरात, इहे शयूं बि तव्हां खां कॾहिं खसींदुसि। ईअं थींदो आहे वाक़ई, कॾहिं कंहिं माण्हू जी आमदनी तमामु घणी हूंदी आहे पर उनजे आमदनीअ जा आसार उनजे बुत ते, उनजे खाइण पीअण, उनजे लते कपिड़े मां, उनजे घर बार मां ज़ाहिर न थींदा आहिनि। के कंजूस जे करे या के वीचारा मजबूर हूंदा आहिनि, वॾी आमदनी जे बावजूद बि कर्ज़नि में जकड़ियल हूंदा आहिनि, या उन्हनि जे औलाद में या उन्हनि जे घर में कोई अहिड़ो भाती थी पवंदो आहे जेको उनजे आमदनी सॼीअ खे ज़ाया कंदो वेंदो आहे, पोइ उनजा समरात घर वारा भाती हासिलु न करे सघंदा आहिनि, उनजो मेवो मिठो न खाई सघंदा आहिनि, उनखे क़ीमती बनाए करे पंहिंजे जान जे मथां सर्फ़ न करे सघंदा आहिनि। अलाह से फरमाए थो मां इन तरह सां तव्हांखे आज़माईंदुसि। पोइ इन्हनि समूरनि आज़माइशुनि में जेके अलाह ताला फरमाए थो असांजे ॾिनल तालीम ते पूरा लथा, उहा ॾिनल तालीम कहिड़ी हुई? पहिरियां ई अलाह ताला फरमायो सब्र कंदा ऐं निमाज़ जे ज़रिए सां असां खां मदद घुरंदा। जिन इन्हनि ॻाल्हियुनि जो अमल कयो पोइ मुंहिंजा सुहिणा नबी उन्हनि खे वबशिर साबिरीन, अहिड़नि साबिरीन ॿारनि खे ख़ुशख़बरी ॾिनी। ऐं ज़ाहिर आहे जेको सब्र कंदो हर मुश्किल वक़्त में अलाह तबारक व तआला खां निमाज़ जे ज़रिए मदद घुरंदो ऐं उनखे ख़ुशख़बरी मिलंदी, त आख़िर उहा ख़ुशख़बरी छाजी हूंदी? जन्नत जी, अलाह ताला जी रज़ामंदी जी, अलाह तबारक व तआला जी तरफ़ खां उन माने जे लाइ ख़ुसूसी इनाम ऐं इकरामनि जी। पोइ अलाह से फरमायो वल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबत, ॼण त हिकिड़ो सुवालु पैदा थियो हिननि आयतुनि जे ॿुधण खां पोइ, त असां कीअं सुञाणूं त असां में कहिड़ो माण्हू वधीक साबिरीन आहे? सना सुका सूरत सभिनी कनि, सनियूं सुकियूं आज़माइशूं सभिनी कनि, हल्की फुल्की बीमारी बि सभु कंहिंखे आहे, पोइ कंहिंखे वधीक कंहिंखे थोरी, कोई उहा बीमारी ज़ुबान ते आणे नथो त कोई वीचारो विख विख ते बि पंहिंजो सूर वेठो ॻाए थो। हर को पंहिंजे पंहिंजे दौर ते मुसीबतुनि मां, आज़माइशुनि मां, इम्तिहाननि मां, सूरनि मां, दर्दनि मां गुज़रे पियो। कीअं सम्झूं त हे साबिरीन आहे? अलाह ताला हिकिड़ी ज़ाहिरी सिफ़त बयानु करे छॾी, अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन, जॾहिं हिनखे का मुसीबत आज़माइश पहुचंदी आहे न त पोइ इहे ज़ुबान सां बि चवंदा अथव इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, माना उनते उनजो असरु दिलि ते न वठंदा आहिनि, ज़ुबान सां ईअं चई उनखे नज़रअंदाज़ करे छॾींदा आहिनि। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन कज़ियो थी पियो, दिलि ते न वरितऊं, ज़ुबान सां चई छॾियऊं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। को माल मिल्कियत ज़ाया थी पियो, ॿियो को नुक़सानु थी पियो, चवंदा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। हाणे इन लफ़्ज़नि जी माना छा आहे? इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, सभु कुझु अलाह ताला जे तरफ़ खां ॾिनल आहे, सॼी मिल्कियत हुनजी आहे, आरज़ी तौर ते उन असांखे मालिक बनायो, पोइ जे उन असां खां वरी हाणे वरितो त बि ठीकु आहे, अलाह ॾिनो अलाह ई मोटाए वरितो, हिकु ॾींहुं असां ॿुॾा ॾाई हलंदासीं। त पोइ इहे लफ़्ज़ चई करे ॼण त इंसानु पंहिंजो पाण खे पंहिंजे दिलि खे तसली ॾींदो आहे। रिवायत जे अंदरि ईंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको माण्हू मुसीबत वक़्तु इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जा लफ़्ज़ रुगो ज़ुबान सां चवंदो आहे त बि अलाह तबारक व तआला हुनखे दिली सुकून नसीबु कंदो आहे। उन माण्हूअ खे दिली सुकून हासिलु थींदो आहे त जीअं हिकिड़ो माण्हू बेख़बर हुजे, पहिरियां कंहिं बि क़िस्म जी उनखे ॼाण न हुजे, हवा हीउ रस्तो आहे, राति जे पहर में हिन रस्ते सां वेंदे त हिते कुता बि हूंदा अथई, पर उहो ॿिपेरिया कुता बि हूंदा अथई, शैतान आहे, चोर आहे, डाकू, होशियारी कजां। हाणे जंहिंखे ख़बर हूंदी त उहो उथंदे खां ई बंदोबस्त सां वेंदो, बंदोबस्तु करे वेंदो। जे बंदोबस्तु वीचारो न बि करे सघियो त बि बाख़बर हूंदो, ख़बर हूंदसि त कुझु एहतियात कंदो, घुमण में अखि फेराइण में, दिली तौर ते ॾिसंदो वाइसंदो, होशियारीअ सां वेंदो, क़दम खणंदो त सम्झी करे क़दम खणंदो त गोड़ शोर लॻो पियो आहे, वञा की न वञा, ख़बर हूंदसि त अॻुवाट सम्झी वेंदो त हीउ मसइलो उहो आहे जेको मूंखे ॿुधायो वियो। त पोइ अलाह तबारक व तआला बि ॼण त इन्हनि आयतुनि जे ज़रिए इंसान जे मथां आज़माइशनि इम्तिहाननि जो बयानु करे अॻुवाट इंसान खे अलाह ताला ॿुधाए छॾियो आहे त मथां तूं एन टाइम ते आज़माइश ऐं सूर खे ॾिसी करे ॿुधी करे सही न सघी परेशान थी वञे, तंहिंजे करे तोखे अॻुवाट ॿुधायूं था जीअं पंहिंजो बंदोबस्तु कयो। ॿियो न बि करे सघी न, एतिरो ज़रूरु चइजां त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। जीअं राति जे पहर में कुते ॿिले खां लठ हथ में खणंदी आहे, पर जे लठ न बि खणी सघे माण्हू त पोइ सियाणप करे छा कंदो आहे, परे खां कुते खे ॾिठी हरू भरू हेठि झुकंदो आहे, भितर बि कोन हूंदो आहे, लठ बि कोन हूंदी अथसि,
हरू भरू बि झुकंदो आहे त जीअं कुतो सम्झंदो त पक फोड़ खणी मूंखे हणंदो। हरू भरू खणी करे रुॻो ई उछलायो बांह, हरू भरू उछलायो, हथनि कुझु कोन्हसि, रुॻो बांह हीअं कंदो त बि कुतो कोन अटकंदो, लॻंदुसि बि कोन। अलाह तबारक व तआला फरमाए थो तव्हांजे दुश्मननि खे ऐं तव्हांजे मुसीबतुनि खे, तव्हांजे आज़माइशुनि इम्तिहाननि खे इन्ना लिल्लाह जा लफ़्ज़ ईअं छापड़ कची करे लॻंदा आहिनि, तव्हांखे सुकून क़ल्बी मिलंदो आहे। पोइ जीअं ख़ाली हथ उलाइण सां कुतो भॼी वेंदो आहे, सुकून मिलंदो आहे, चङो थियो वियो त टरी, इन्ना लिल्लाह जे लफ़्ज़नि सां इहे मुसीबतूं ईअं टरी वेंदियूं। पोइ अलाह तबारक व तआला आख़िर में फरमायो उलाइका अलैहिम सलवातुम मिन रब्बिहिम व रहमा, इहे उहे माना आहिनि जेके इन्हनि आज़माइशुनि ते सबुरु कंदा आहिनि, असां खां मदद घुरंदा आहिनि। इहे उहे माना आहिनि जिन जे मथां संदन रब जूं जुदा जुदा महिरबानियूं, जुदा जुदा महिरबानियूं ऐं रहमत ऐं बाजा अलाह ताला जी। व उलाइका हुमुल मुहतदून, इहे माना ई उहे आहिनि जेके दुनिया में बि कामयाबु थींदा, हिदायत वारा हूंदा, आख़िरत में बि अलाह ताला उनखे कामयाबीअ जो समरो जन्नत में अता फ़रमाईंदो। हाणे लफ़्ज़ फरमायो त इहे उहे माना आहिनि जिन ते अलाह ताला जे तरफ़ खां जुदा जुदा महिरबानियूं आहिनि। इन लफ़्ज़ मां सम्झ में आयो त इंसान समूरनि जी सहप हिकु जहिड़ी कोन्हे, सभिनीनि जी सहप ऐं बुर्दबारी हिकु जहिड़ी कोन्हे। जीअं इंसाननि जा चहिरा मट मट आहिनि, तीअं सोच बि मट मटा, तीअं अमल बि मट मटा, तीअं फ़िक्र बि मट मटा, सहप ऐं बुर्दबारी बि मट मटा। मिसाल ॾींदो वञा, कोई माण्हू 5 किलो वज़न बि 1 किलोमीटर ताईं कोन खणी सघंदो, 5 किलो वज़न जो बि हथ में न खणी सघंदो, चवंदो यार मुंहिंजूं ॿाहूं सूर थियूं कनि, न खणंदो। को त वरी बोरी खणायो सभु खणी वञे, जान जिस्म में कुवत आहे, प्रैक्टिस करे करे वज़न खणी खणी हुन में कुवत मुदाफ़त अची वई आहे, वज़न खे कुल्हे ॼण जी हुन में तजुर्बो, ताक़त, सिकत, मज़बूती अची वई आहे। जेको नथो करे त हुन में 5 किलो खणण जी बि ताक़त कान्हे। 5 किलो भाॼी वठंदो त बि चवंदो जेकर ॿियो केरु हुजे खणी वञे, को नौकर हथु कंदो, को पाड़ेसिरी, को नंढो छोकिरो, को साण गॾु खणंदो, हुनखे खणाईंदो, कोन खणी सघंदो। इंसान जे ज़िंदगीअ में जेके सूर, जेके दर्द, आज़माइशूं, इम्तिहान अचनि था, इंसानु वक़्फ़े वक़्फ़े सां उन्हनि सां जॾहिं मुक़ाबिलो कंदो आहे, उन्हनि सां मुंहुं ॾींदो आहे मुड़ुस थी करे सहप ऐं बुर्दबारीअ सां, त उनजे अंदरि बि हिकिड़ी कुवत, ताक़त पैदा थींदी आहे। हर नंढी वॾी मुश्किल खे आसानीअ सां मुंहुं ॾेई ॾींदो आहे। पर जेको मुश्किलातुनि खां मुंहुं फेरींदो आहे, पुठी ॾींदो आहे, भॼंदो आहे, त पोइ हुनजे लाइ मथे जो सूर बि वॾी मुसीबत हूंदो आहे। उनजे लाइ पेट में गोड़ थियो, गैस मुंझी पियो, इहो बि वॾो मसइलो आहे। त ही अल्फाज़ ॿुधाइनि था त अलाह तबारक व तआला जी तरफ़ खां माननि जे मथां जुदा जुदा नेमतूं, जुदा जुदा ख़ासि ख़ासि इनाम ऐं रहमतूं, बाजह महिरबानियूं हूंदियूं। जंहिंमें जेतिरी वधीक बुर्दबारी हूंदी, अलाह ताला जी तरफ़ खां उनखे ओतिरो वधीक इनाम मिलंदो। ॾिसो हदीस पाक जे अंदरि आलिमनि सगोरनि ॿुधायो आहे, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बयानु फरमायो आहे, फरमायूं त जन्नत जे अंदरि बि दर्जा आहिनि, जन्नत जे अंदरि बि दर्जा आहिनि। सभ खां आला जेको आहे उहो जन्नतुल फिरदौस जो आहे। तबका आहिनि त बिल्कुलु जहन्नम जे अंदरि बि तबका आहिनि, जन्नत जे अंदरि बि तबका आहिनि। अलाह तबारक व तआला गुज़िरियल आयत में शहादत जो रुतबो बयानु फरमायो, शहीद जे अंदरि बि रुतबा हुया। हिकिड़ो पहिरें नंबर जो शहीद मैदान जिहाद में शहीद थिए, औरत हमल जे दौरान शहीद थिए, को बीमार वीचारो बिस्तरे ते दीन ईमान जी हालत में तस्बीह ख़ुदा जो ज़िक्र कंदे कंदे वफ़ात करे, उहो बि शहीद। त कोई ॿुॾी मरे पाणी में त बि शहीद, अचानक एक्सीडेंट में वञे त बि शहीद। पर दर्जा ज़रूरु आहिनि। त ईअं जंहिं माण्हूअ में जेतिरी वधीक अलाह ताला जे आज़माइशनि, इम्तिहाननि खे सहण जी बुर्दबारी हूंदी, उनजो दर्जो अलाह ताला वटि ओतिरो वधीक हूंदो। जंहिंमें जेतिरी वधीक ख़ामोशी हूंदी, चुप चुपात में अलाह ताला जी तरफ़ खां आज़माइशनि, इम्तिहाननि खे मुंहुं ॾींदो, ओतिरो अलाह ताला वटि उनजो मक़ाम ऐं दर्जो बुलंद थींदो। तॾहिं अलाह ताला इन्हनि ॻाल्हियुनि जी तरफ़ इशारो कंदे फरमायो त तव्हां जेतिरो पंहिंजो पाण खे बुर्दबार बणाईंदव, मुंहिंजे तरफ़ खां बाज ऐं रहमत ओतिरी तव्हांखे वधीक मिलंदी। ऐं उहे माना ई माण्हू ई दुनिया में बि हिदायत वारा थींदा, आख़िरत में बि अलाह ताला उनखे कामयाबीअ जो समरो, जन्नत जो आला मक़ाम ॾेई करे उनखे अता फ़रमाईंदो। अलाह पाक खां दुआ आहे इन्हनि आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।